मुंहिंजो नालो प्रियंका थदानी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। आज मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी ॿुधायां थी। हाथी ऐं किवली। ही पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु किली मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, किली हिकु तमामु नंढड़े खड्डीअ में हुजण करे बची वई। किली हाथी खे रड़फाड़े चयो, मूं आ मारिया, हेॾो सारो थियो आहे, ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारनि बचनि खे केरु संभाले हा? हाथी कावड़जी चयो, आई त तिर जेतिरी ऐं हली आई मूंखे सेखारण। ईअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां किलीअ खे अहिड़ी तफ़ूक ॾिनी जो किलीअ वीचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे कन में पइजी वई। किलीअ हाथीअ जे कन में चक पतई। हेॾो सारो हाथी दर्द विछा टिपा ॾियण लॻो, हेठि लेथरियूं पाइण लॻो। किलीअ हाथीअ जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। हाथीअ खे धमकी ॾींदे चई, ॾिठो तमाशो, मूं तिर जेतिरी तो जहिड़े पर्वत खे कीअं न लेटाए छॾियो। खबरदार, अॻिते संभाले हलजांइ, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन ॾींहं खां पोइ हाथीअ खे किलीअ खां एतिरो त डपु लॻंदो आहे जो ॾींहं राति पंहिंजा कन विझणे वांगुर हेॾां होॾां लुड़ींदो आहे। खेसि डपु लॻंदो आहे त मथां वरी न किली कन में पइजी वञे। हिन आखाणीअ मां असां सभिनियो इहो सिखियो त असांखे कॾहिं बि पंहिंजी वॾाई न करणु खपे।